हिकिड़ो मिंट मूंखे मिलण जो टाइम ॾे, मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। हाणे मुंहिंजी दिलि मरी चुकी आहे सोडा, तो मूंखे सॾु करण में देर करे छॾी आहे। मञा थो ज़ीनत त मां तुंहिंजो ॾोही आहियां, पर हू बि चवंदा आहिनि त मोहबत में कॾहिं देर नाहे थींदी। ज़िंदगीअ जे आख़िरी साहनि में बि पंहिंजे महबूब खे मोटी अचण जे लाइ सॾु करे सघिजे थो। पर आवाज़ त ज़िंदा इंसान खे ॾिबी आहे न, ऐं मां त हिकु मयत आहियां जंहिंखे दफ़न थियण जे लाइ क़बर बि न मिली सघी आहे। मां सरदार जी ग़ुलामी करे छा विञाए वेठुसि। अॼु मूंखे इहो अहसासु थियो आहे। नौकरी करण ऐब नाहे सोडा, पर ग़ुलामी करण ऐब आहे। तो जहिड़ा जोधा जवान कंहिंजा ग़ुलाम थी गुज़ारनि, इहा ॻाल्हि ठहे थी? मूंखे तुंहिंजे हथां पंहिंजी मोहबत ठुकराइण जो बि एतिरो ग़म न आहे जेतिरो तुंहिंजी ग़ुलामी जो सोचे थींदो आहे। मां पंहिंजे अंदर में बदिलजण लॻो आहियां ज़ीनत, इन लाइ मूंखे तुंहिंजे मदद जी ज़रूरत आहे। मूं ते टोक छो थो करीं सोडा? मां पाण वीचारी हीणी ऐं हिसियल छोकिरी आहियां, मां तुंहिंजी छा मदद करे सघंदमि? ज़ीनत, जे मां धुबण में फाथल आहियां न, उतां तुंहिंजी मदद खां सवाइ मां कॾहिं बि न निकिरी सघंदुसि। सोडा, हाणे मूंखे वञण ॾे। हीअ अखाणनि जो ॻोठ आहे ऐं मूं में हाणे वधीक इल्ज़ाम सहण जी हिम्मत न आहे। मूं फापल जो बिलो करे छॾियो आहे, तूं उन लाइ परेशान न थी। तोते खजंदड़ हथ कटे छॾींदुमि, तोते ॻाल्हाईंदड़ जेकी ज़बान आहे न, उहा बि मां कटे छॾींदुमि ज़ीनत। जुनी, अल्लाह पाक केॾो न करीम ऐं कारसाज़ आहे। कीअं न शाह मुराद वारा पाण वटि लंघी आया मूमल जो संग घुरण लाइ। असांखे हुननि जे अॻियां हेठि बि न थियणो पियो, न त मूमल जी ख़ातिर पाण त हुननि ॾे हलण लाइ तयारु वेठा हुआसीं। नियत सुठी हुजे त मुराद बि सुठी मिलंदी आहे। हाणे मूमल जो ॿार लाहे का सुकून जी निंड कयूं। इहो भलो थियो, शाह मुराद खान बहादुर सां ॻाल्हाए दग सिधो करे छॾी। तूं ऐं शाह मुराद मिली वञी खान बहादुर खे ॿुधायो त असांजो ठाह थी वियो आहे। पाण खां वधीक त शाह मुराद वारनि भोॻियो आहे। हुनजो जवान पुटु ॻोठ बदर थियो, ॻोठ राज अलॻि थुक थुक कयसि, पर शाह मुराद मुड़ी वियो, कंहिंखे अखर बि कोन चई। हुनजे हौसले खे ऐं सब्र खे सलाम आहे। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।